टंडे आदम वेझो रोड हादसे जे नतीजे में हिकु ॼणो फौत ऐं औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जोल रोड ते ट्रैक्टर ऐं चिंकी रिक्शा में टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में चिंकीअ ते सवार 40 वरनि जो नूरुल हक थॾे ते फौत थी वियो, जॾहिं त औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे बाद फौती ऐं ज़ख़्मियुनि खे तालकी अस्पताल आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। गणती जोगी हालत अचण ते ज़ख़्मियुनि खे हैदराबाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। खिपरे में वापडा हाइड्रो लेबर यूनियन तरफ़ां मसइलनि जे हल बाबति गॾिजाणी कोठाई वई। वापडा हाइड्रो लेबर यूनियन जे मरकज़ी सदर अब्दुल लतीफ़ निज़ामाणी, सूबाई सेक्रेटरी इकबाल खान काइम खानी ऐं ॿियनि जी आमद ते शानदार आजियां कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त मज़दूर मुल्क जी ताक़त आहिनि, वर्कर कम खां अॻु जान जो ख़्यालु रखनि। उन्हनि चयो त संदनि जदोजहद हमेशह यूनियन वर्करनि लाइ जारी रहंदी। वापडा हाइड्रो यूनियन खिपरो पारां आयल महिमाननि समेत साफ़िन खे अजरकूं ऐं पटका पाराया विया। ॾहरकी वेझो हथियारबंद होटल अमले खे यरगमाल बणाए लखें रुपया फुरे फरार थी विया। बाईपास रोड ते ईट एंड बीट होटल ते मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंदनि अमले खे यरगमाल बणाए 2 लख रुपया फुर कई। जवाबदार कार्रवाई करण बाद हवाई फायरिंग कंदा फरार थी विया। इतला ते शहरी ऐं पुलिस वाक़े वार हंधि पहुची मामले जी जांच कई। पुलिस खे मिलियल CCTV फुटेज में ॾिसी सघिजे थो त जवाबदार कीअं होटल में दाख़िल थिया ऐं फरार थी विया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।